शामिल कंदा हूं घड़ी यासीन मां। महांगाई रुगो पाकिस्तान जो मामलो न बल्कि आलमी सतह ते महांगाई वधियल आहे। सिंध में नौकरियों मेरिट तहत ॾिनियूं वञनि। वफ़ाक़ तरफ़ां मिलियल तरक़ियाती कमनि जो जार विछायो आहे। पुलिस ॾोहारियुनि ख़िलाफ़ कमु करे रही आहे। नतीजा सुठा अची रहिया आहिनि। GDA-MNA गौस बख्श खान महर जूं मुख़्तलिफ़ ॻोठनि में कार्नर गॾिजाणियुनि में साफ़ियुनि सां कयल ॻाल्हियूं। ॻोठ करीम बख्श खान जाफ़री में करीम बख्श खान जाफ़री, अब्दुल कादिर खान गोपांग, अब्दुल नबी खान जाफ़री, बका मोहम्मद खान जाफ़री, रईस मोहम्मद नवाज दीनारी, डॉक्टर खलील रहमान सियाल, अब्दुल रज़ाक ओढो, नबी दाद खान महर, इल्ताफ़ दीनारी, रफ़ीक अहमद जाफ़री समेत दर जे चङनि मुड़सनि शिरकत कई, जिते करीम बख्श जाफ़री पारां आयल महिमाननि खे आजियाणो ऐं संदसि 75वीं जनम ॾियारे जी ख़ुशीअ में केक पिणु काटियो वियो। उन मौक़े ते साहिबनि सां ॻाल्हाईंदे गौस बख्श खान महर चयो त पाकिस्तान में महांगाई ही आहे जंहिंजो सबबु बैनुल अक़वामी मार्केटनि समेत पूरी दुनिया में महांगाई वधणु आहे। सिंध अंदरि नौकरियूं मेरिट तहत इम्तिहान पास कंदड़ उम्मीदवारनि खे ॾिनियूं वञनि। अॻु ॾिनल नौकरियूं बग़ैर सोचे सम्झी बग़ैर प्लानिंग ऐं फाइनेंस खाते सां मुशावरत बाद ॾिनियूं वयूं। जिते कंप्यूटर कोन्हे उते 20 कंप्यूटर ऑपरेटर भर्ती कया विया। जिते हिक बि गाॾी कोन्हे उते 16 ड्राइवर भर्ती कया विया। आवाम PPA खे वोट ॾिए थो त उन्हनि खां कम जो बि पुछाणो करे। शिकारपुर ज़िले अंदरि ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन हली रहियो आहे, जंहिंजा नतीजा बहितर अचणु शुरू थिया आहिनि। वफ़ाक़ पारां मिलंदड़ तरक़ियाती स्कीमुनि जा ॼार विछाया विया आहिनि। अवाम ऐं मीडिया ग़लति कमु कंदड़ अनासरनि खे वाक़फ़ो करण में पंहिंजो भरपूर किरदारु अदा कनि। उन मौक़े ते नादर शाह मसीती, अली खान राजड़, अब्दुल सनाम उन्नड़, मियां ज़ुल्फ़कार पीरज़ादो, ज़ाहिद महर, नसरुल्लाह खान दल ऐं ॿिया साणस गॾु हुआ।